नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्ता के مسوڀرگڙي में खबर ॾींदा حيسڪو मटियारी जे जيئندل कोर्ट फीडर ते اعلانيل توڙي اعلانيل لوڈشيڊنگ जो सिलसिलो रकजी न सघियो है। उन हवाले से مسوڀرگڙي एक्शन कमेटी पारां वावडा मटियारी खिलाफ एतिजाई मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते शहरी एक्शन कमेटी जे अॻुवाणनि सैयद वसीम शाह, मोहम्मद हाजन, पंवर इम्तियाज़ नोंदाणी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिते गिड मां त सॼे इलाइक़े जे बिजली चालू कई वञे थी, पर वावडा अमले मटियारी पारां कचे कोर्ट वटां बिजली जूं शाखूं लाइ रोज़ाना 50 खां मथे कोठनि जी बिजली गुज़िरियल केतिरे ई अरसे खां बंदि करण जो सिलसिलो जारी रखियो अचनि। हिननि चयो त ॿिए तरफ़ इलाइक़े तोड़ी مسوڀرگڙي शहर में बिजली न हुअण सबबि कारोबार ठप बणिजी वियो आहे, जंहिं सबबि इलाइक़े में बेरोज़गारी वधी वई आहे। हिननि चयो त مسوڀرگڙي तोड़े आसपास जे 50 खां मथे ॻोठनि में حيسڪو मटियारी पारां कयल اعلانيل तोड़े اعلانيل लोडशेडिंग जो حيسڪو चीफ हैदराबाद नोटिस वठे ॿी सूरत में वावडा मटियारी जे नाइंसाफ़ियुनि खिलाफ शहरी एक्शन कमेटी पारां भरपूर एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।